ॾेखारियल कोन आहिनि। हिन दरिया जो ॿियो नालो मेहराण इंडस आहे ऐं हीउ मुल्कनि में चीन, इंडिया, पाकिस्तान मां गुज़रे थो। रियासतुनि में जम्मू कश्मीर, पंजाब, खैबर पख्तूनख्वा, सिंध, गिलगित बल्तिस्तान, तिब्बत ऐं शहर जेके इन मां गुज़रे थो या हिन सां जेके लॻनि था दरिया सां उहे आहिनि लेह, अस्करदो, हेशम, ठाकुर, सवादी, देरा इस्माइल खान, सखर, हैदराबाद। तबई ख़ुशूसियतूं जेके अथसि उन में बुनियादी माख़ूज़ में अथसि सेगजोनो गोबो ऐं तिब्बत वारो मथां पट। ॿियो माख़ूज़ आहे गार सेगम को दरिया जो मुंहुं। दरिया जो मुंहुं अरबी समुंड में आहे ऐं पोयों कच्छ जो रण। सिंधु नदीअ जे डेल्टा जी शुरूआति ऐं कोरी क्रेक पोयों पाकिस्तान ऐं इंडिया। पाणीअ जो नेकाल अरबी समुंड घटि में घटि जेका हिन जी शरह ॼाणायल आहे उहा टिपिकल आहे जेका सम्झ में नथी अचे को माहिर ई ॿुधाए सघे थो। हिन में लिखियलु आहे 1 कामा 200 M3/S 42 कामा 000 CUFTS। मां सम्झां त CES में मुराद क्यूसिक आहे या घटि में घटि अथसि। वरी सरासरी अथसि 6 कामा 600 M3/S 230 कामा 000 CUFTS। ऐं वधि में जेका शरह अथसि उहा अथसि 58 000 M3/S 2 कामा 000 CUFTS। तास जा तफ़सील छोड़ कंदड़ शाखूं खाॿे पासे खां ज़नस्तार नदी, सुरोन नदी, सुरान दरिया, झेलम दरिया, चनाब दरिया, रावी दरिया, ब्यास नदी, सतलज दरिया, पंजनद नदी, घग्घर, हाकड़ो नदी, लूणी नदी ऐं साॼे पासे अथसि शेवक नदी, हुंज़ा नदी, गिलगित नदी, सवाद नदी, पोर नदी, काबिल दरिया, करम नदी, घूमर नदी, ज़ोब नदी। इहो इलाइक़ो जेके यूनाननि सिंधु मां प्राचीन ऐं हिंदू सिंधी मां सिंध देश अरब जाग्राफीदाननि मेहराण सिंध जा रहवासी पिणु सिंध देश जे नाले सां सॾींदा आया आहिनि। क़दीम दौर में सिंध जूं हदूं उत्तर ॾे बहापुर इलाइक़ो, ॾखण ॾांहुं अरबी समुंड, उभरंदे तरफ़ वारियासो रणपट ऐं ओलहंदे ॾे जबलनि जो हिकु कतार हुयूं। सिंधु नदीअ खे मिठो समुंड पिणु चयो वञे थो। सिंधुअ जो आम वकिरो उत्तर खां ॾखण तरफ़ आहे। सिंधु नदी बखर, ॾिघीअ में सखर ऐं रोड़ीअ जे शहरनि विचां पहाड़नि खे चीरींदी आस्ते आस्ते ॾखण ओलह तरफ़ वहे थी। सखर बेराज ॿधजण खां पोइ सिंधुअ मां केतिरा ई वाह कढिया विया जेके सिंध जे मुख़्तलिफ़ हिसनि खे सरसब्ज़ ऐं आबाद कनि था। सेवण वटि जबलनि जी रोक सिंधुअ खे सिधो अॻिते वधण खां रोके थी, जंहिं करे उनजो रुख़ हैदराबाद ताईं ॾखण ओभर तरफ़ फेराए थी। सिंधु नदीअ जो आख़िरी छोड़ समुंड में थिए थो जिते दुनिया जी हिकु ख़ूबसूरत डेल्टा जुड़े थी। सिंधु दरिया जे उतरे इलाइक़े में जॾहिं बरसाति पवे थी या जॾहिं हिमालय जी बर्फ़ तेज़ गर्मीअ सबबि पथिरजे थी तॾहिं मार्च धारे उन में चाड़ शुरू थिए थो जेको अगस्त में पंहिंजी जवानीअ खे पहुचे थो ऐं नेठि अक्टूबर धारे लहणु शुरू थिए थो। सिंधुअ जा क़दीम बंदरगाह अलोर, बलरी, मंसूरा, मंजाबरी, नीरोन ऐं राबेल वग़ैरह हुआ। सिंधुअ जे डेल्टा मच्छियुनि जी नर्सरी सॾिजे थी जिते तमर जा ॿेला आहिनि जेके मच्छियुनि जी बाज़गी जे लाइ ख़ोराक जो कमु ॾियनि था। अहिड़ीअ तरह उहे ॿेला सामूंडी खाध खां बचाव जो पिणु अहम ज़रियो आहिनि। सिंधु नदी 1800 मेल डिघी आहे। सा हिमालय जबल जे संगी कबाब जे बर्फ़ानी धारा मां निकिरे थी ऐं संगी कबाब थेबट में आहे। संगी कबाब मानसवर ढंढ खां 30 मेल परे आहे। सिंधु नदी वालारियल कश्मीर मां थींदी आज़ाद कश्मीर, खैबर पख्तूनख्वा, पंजाब लताड़ींदी। उतां जे चइनि नदियुनि जो पाणी पाण मंझि समाईंदी सिंध में कश्मीर वटां दाख़िल थिए थी, पोइ हाणोकी सिंध खे सरसब्ज़ ऐं आबाद करे थी। सिंधु सभ्यता जी मथे ॼाणायल तहज़ीबी दौर में मौजूदा सिंध में
सिंधु नदी ॿिनि हिसनि में वहंदी हुई। उन जे ओलह वारी शाख लीमो जूणे जे खां ओलह तरफ़ वहंदे लोहम जे दड़े लोहरी आमिरीअ जे भरिसां लॻंदे हैदराबाद वटां थींदी वञी समुंड में पवंदी हुई। हाकड़ो खे सिंधु नदीअ मां पाणी ॿिनि हंधनि तां मिलंदो हो, हिकु कश्मीर वारी शाख ऐं ॿियो सखर वारी शाख। सिंधुअ जो क़दीम दौर वारो उरूज मुख़्तलिफ़ बैराजनि ऐं डेमनि अॾजण जे सबबि घटिजी वियो आहे, जंहिं करे सिंधुअ जे ॿिन्ही तरफ़नि खां मौजूदु ॿेला पिणु पंहिंजो जोबन विञाए वेठा आहिनि। पाणीअ जी खोट डेल्टाई इलाइक़नि जी सूंहं खे पिणु कापारी धकु रसायो आहे। उतां जी इंसानी आबादी पिणु बहिरान जे वर चढ़ी पके जे इलाइक़े ॾांहुं तेज़ीअ सां लॾपलाण करे रही आहे। सामूंडी वीरनि जे चाड़ सबबि तक़रीबन समूरी डेल्टाई इलाइक़े में खारो पाणी काहिजी पियो आहे। सिंध सूबे में सिंधु नदी जी ड्रेग 750 किलोमीटर आहे। क्यूसिक छा हूंदो आहे? हिकु क्यूसिक में केतिरा लीटर पाणी हूंदो आहे? 1 मिलियन एकड़ फुट पाणी केतिरो हूंदो आहे? हिकु क्यूसिक पाणी मतिलबु पाणीअ जो उहो मिक़दार जेको हिकु सेकंड अंदरि हिकु अहिड़ी जाइ तां गुज़रे जेका ड्रेग वेकर ऐं गहराईअ या ऊचाईअ में 1 फुट हुजे। फ्लो ऑफ वाटर इन 1 second from a place with height, width and length of 1 foot, that is flow of water per second from 1 cubic foot place or hole। 1 क्यूसिक पाणीअ में तक़रीबन 7.5 गैलन पाणी हूंदो आहे। 1 क्यूसिक में तक़रीबन 28 लीटर पाणी हूंदो आहे। 1 मिलियन एकड़ फुट पाणी जो मतिलबु आहे 10 लख एकड़ ज़मीन ते सरासरी 1 फुट पाणी बीहारे छॾणु जेतिरो पाणी। 1 मिलियन एकड़ फुट पाणीअ जो मतिलबु आहे त 10 लख एकड़ ज़मीन ते सरासरी 1 फुट पाणी बीहारे छॾणु जेतिरो। माना जॾहिं बरसाति वसे ऐं असां वटि पाणी क्यूसिक में बीहंदो आहे, पर हुते फुटनि में बीहे तॾहिं इहा ॻाल्हि थो करे। कालाबाग डैम जी गुंजाइश आहे 6 मिलियन एकड़ फुट, मतिलबु कालाबाग डैम जे पाणीअ मंझां 60 लख एकड़ ज़मीन ते 1 फुट पाणी बीहारे सघिजे थो। पाकिस्तान में सॼे साल में कुल पाणी ईंदो आहे लॻभॻि 115 मिलियन एकड़ फुट, जंहिं ते 91 जो पाणी मुआइदो थियल आहे ऐं 115 मिलियन एकड़ फुट एतिरो पाणी आहे जो उन मंझां 11.5 करोड़ एकड़ ज़मीन ते 1 फुट पाणी बीहारे सघिजे थो। जेकॾहिं 1400 क्यूसिक पाणी 1 साल ताईं वहंदो रहे त इहो थींदो 1 मिलियन एकड़ फुट। जेकॾहिं कोटड़ीअ खां हेठि 10 मिलियन एकड़ फुट पाणीअ जी घुर्ज आहे त उन जो मतिलबु थियो पूरो साल रोज़ानो 14,000 क्यूसिक हेठि वञे, या तक़रीबन 55,000 क्यूसिक 100 ॾींहंनि ताईं हेठि वेंदो रहे। रोड़ी केनाल जी फुल खणत तक़रीबन 14,000 क्यूसिक आहे। जेकॾहिं रोड़ी केनाल एतिरो पाणी खणी पूरो साल वहे थो, सम्झो त 1 साल में 10 मिलियन एकड़ फुट जेतिरो पाणी खंयो आहे। सिंधुअ जा सभ खां वधीक वहकिरा 15 लख क्यूसिक ताईं विया आहिनि। अमेरिका जो सभ खां वॾो दरिया मैसिसिपी दरिया 25 लख क्यूसिक पाणी खणी वहंदो आहे। चीन ऐं एशिया जो सभ खां वॾो दरिया यंगसी कियांग 80 लख क्यूसिक ताईं पाणी खणी वहंदो आहे। दुनिया जो ॿियो नंबर वॾो दरिया एमेज़ॉन 1 करोड़ क्यूसिक पाणी खणी वहंदो आहे। दुनिया जो सभ खां वॾो दरिया नील दरिया ड्रेग में त सभिनी खां वॾो आहे, पर 6-7 लख क्यूसिक खां मथे पाणी नाहे कढंदो। बांग्लादेश में कॾहिं कॾहिं गंगा जमुना में ब्रह्मपुत्रा जो गॾियल ॿोॾ जो पाणी बि 1 करोड़ क्यूसिक खे टच करे वेंदो आहे। इहो हुयो खाको सिंधु नदीअ जो। माना हिन में